वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल हसन वल हुसैन हुमा रिहानतैय मिनद दुनिया वल आखिरह। वक़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार के दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला इसम मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद। सब जाओ सुभान मोहम्मद आशिक राजा जो आशिक रसूल दो रजा मौला अली जा मुरीद बैयत बुला जा जो हद हेठा वो कटड़ो एकड़ा वरी कल्ला खां वठी मुकाम ते पिया गारो ॾियनि त इहे वॾा वरी उथी न अचनि। बाबा कोन उथींदा तव्हां खां बनीअ जो भारो कोन वठंदा। अल्लाह भले कब्रिस्तान ते वञूं पर नबी से हफ़्ते में ॿ दफ़ा वेंदा। इहो काथे लिखियल आहे त नाई ॾही महरम ते वञो। नबी से हफ्ते में ॿ दफ़ा फरमाए ज़ब्बिरुल क़ुबूर फ़इन्नहु तुज़क्किरुकुमुल मौत। कब्रिस्तान में घणो वञो त मौत यादि अचे। असां कब्रिस्तान में कुकड़ विड़ाईंदा आहियूं। सुञाणा थो तव्हां सिराड़ी वारनि खे। अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावतिना करामातिना मौजिदातिना रियाजातिना मोहम्मद। नताजो सुभान अल्लाह। अजो ॾही मुहर्रमा मौजी दिल चए गुलमंद लगारिया में एड़ो दुरूद पढ़ो जो सिंच लाना का पहिरियों पंहिंजो दुरूद मोहम्मद जे रोज़े ते पहुचे। ये तो शाबस आहे गुलमंद लगारी वारनि खे सूमर फ़कीर खे। ये सूमर आहे हे त मूंखे ॾियो टीकीअ में खयूं वञा। सलाम आहे न फ़कीर खे ख़ुदा जो कसम। चई ॾहींअ जो जलसो थींदो असां त महरम लिखी ॾेई छॾियो आहे हुननि खे सम्झी विया हूंदो महरम असांजो। वेड़ेगा सूमर फ़कीर घणा पेट्रोल पंप अथई ज़मींदार 150 एकड़ बनी अथसि पर इश्क अथसि ईमान अथसि जज़्बा अथसि। 5 रुपया वठी ॾही मुहर्रम जो जलसो कराए मज़ो न आहे। भई हथ बुलंद करे फ़कीर भई सूमर फ़कीर वटि नालो लिखरा बाबा जलसो कराए तो 2 देगियूं मुंहिंजूं थी 5 देगियूं मुंहिंजूं थई शामियाना मुंहिंजा थई एको साउंड मुंहिंजा थई। वरी मौलवी भी फिराए जो इहो सुबह खोड़ो अब यासीन यासीन जो करे न तो ते हल दीन जे कम में गंजी कुरान चाहतो है तावनु अलल बिर्रि वत्तक़वा। नेकी में एक ॿिए जी मदद कंदा कयो। अब जलसो नेकी आ जा क्रिकेट नेकी आ ॻाल्हायो न था। जलसो नेकी आ या कुकड़न जी मेल नेकी आ जावा। अञा त मां ॿुधाईंदुसि त मौला अली कीअं जलसे में तावन कयो। हा अॼु वाइज़ कंदुमि साइण जे बचड़नि ते मौला हुसैन ते भले को कटड़ू सड़े त सड़े
ऐं मां यूसुफ के चवां थो मुंहिंजो प्रोग्राम ॾहीं ते पक्को करे नारे तकबीर, नारे तकबीर। हजरत मौलाना असदुल्लाह हैदरी, नारे तकबीर। ये न तो मां मरी वञा त बीबे रुचो घणीअ जी ख़बर ते बीहो। अल्लाह खलकत ॾिस, महरम मोटी आयो, मोटिया ता नहीं मां। महरम त हर साल अचे पर अलीअ जा बछड़ा जो मदीने मां करबला निता त न मोटिया। सैयद चातो चे महरम मोटी आयो, मोटिया ता नहीं मां। मदीने जा जाम सोभों डिजाने सच्चा थड़ी। अलीअ जे औलाद के जेके भाइन घटे बुद्ध 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 कटड़ू शाबाश आहिनि खे अलाह जो ॿिया असांजे अचनि न अचनि असांखे परवाह कोन्हे। असां पंहिंजा अहिड़ा जलसा हूंदा त असांजा पंहिंजा काबू हूंदा न हूंदा जलसा असांजा त पोइ सैयद जे अलीअ जे औलाद खे जेके भाइन घट पारूं तिन पलीतन जो तूं परवरदिगार खफो ऐं खफत लहतन कान लतीफ। सैयद जे कामिल करबला आया अजो अमीर वेही वेरन सामो हयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अलीअ जे औलाद थे। करबला जे पिड़ में खीमा कोड़ियाऊं छेड़ो यजीद सामो ही जुम्बे जोड़ियाऊं पर मुंह न मोड़ियाऊं। सरारी वारो छोरो मोड़ी दा मकादा राजा धड़िया दीन जा जेको मकादार हूंदो आहे न बनीअ जो चवंदो आहे मुंहिंजा 3 साल मकादो पूरो थियो उको विड़ी मरो। पर गुलमंद लगारी वारो जेको बनीअ जो मालिक हूंदो आहे चवंदो आहे टुकड़ा थींदुमि पर ज़मीन ते पेर रखण कोन ॾींदुसि। मुझे मौला हुसैन करबला में ये कयो अली अस्कर कुर्बान, अली अकबर कुर्बान, घोट कासिम कुर्बान, 72 मासूम जा लाश जे शमरा नाने जे दीन ते धाड़ो हणण न ॾींदो। भैया बुलंद करे साण जे बचल के चला भैया नारे तकबीर, नारे तकबीर। शाने इमामे हुसैन, शाने इमामे हुसैन, नारे तकबीर। कूफन कागज लिखो विझी विचाला। अच्छा सागा सिराड़ी में मानू पूछन था इमाम हुसैन मक्को मदीनो छड़े करबला छो वियो। लतीफ जवाब दिनो चेतो अल्लाह जा नाला बिदाऊं से वास्ता तू त अल्लाह जे नाले 5 रुपया भी न ॾींदो आ पर सलाम अली जे बचड़न के जो रब जे नाले पंहिंजा बच्चा भी कुर्बान। कूफन कागज लिखियो विझी विचाला असी साबेदार तुंहिंजा तू असांजो शाह हिकर हेॾे आव त तख्त ताबियो कयूं तुंहिंजो। होरा हली आयो हुन पारा हुर त पहिरीं यजीद जे पासे ॾां बिगड़ियो पोइ जब मुंहिंजे मौला हुसैन जी करामत ॾिठी जाते पे सवारी कदम रखे उतां पे साओ सलो निकरे त यजीद जे लश्कर मां निकरी बाहूं बधी छे मौला हुसैन हाने भी यजीद जो पासो छड़े हक जो पासो वठा। मौला फरमाए नालो छाती छे मुंहिंजो नालो आ हुर। पान फरमाए हुर जी अरबी में मना आज़ाद। हाने भी हक जो पासो वठंदे न रब तोखे जहन्नम जे बाहि को आज़ाद कंदो।
मज़ो न आहे राजा ज़ोर सां इन जे करे हिदायत कमल थी मिले काथे थी मिले या रब खे ख़बर आहे। मुला चवंदा न फलाणो त सुधरंदो ई कोन, छो न सुधरंदो? हज़रत उमर खे हिदायत कीअं मिली? तलवार खणी नबी साईं खे शहीद करण पियो अचे, अल्लाह हिदायत ॾिनसि। नथा चओ सुभान अल्लाह? मज़ो न आहे राजा अल्लाह काथे हिदायत थो ॾे, कमल थो ॾे, कीअं थो ॾे, उहा उनजी मर्ज़ी आहे। हाणे मीरपुर ख़ास में डॉक्टराणी ज़ाल मुर्स ॿई मुसलमान थिया, पर ज़ाल गुज़ारे वई कलमे पढ़ण खां पोइ 15-20 ॾींहं। मां उन जे ताज़ियत ते वियुसि, मूं चयो हिन जो को अमल रब खे वणियल हो जो अल्लाह ईमान नसीब करे पोइ पाण घुरायुसि। मुंहिंजो मां हिन जे मुड़ुस सां दुआ घुरां। मुझो दोस्त साहब नो हरिया असां गाड़ी खड़ी व्यासीं कोलिन जो गोठ जे मीरपुर ख़ास खां ॿाहिरि। असां उन जे मुड़ुस जी पुछा कि ओ डॉक्टर आहे वो हयाती? मां उन खे चयो तूं कीअं मुसलमान थिए? चई मां चैन पढ़ण वियुसि। पंहिंजी ॻाल्हि पियो ॿुधाए। ज्यों उते चैन में मां ॾिठो त हिते त बुत कोन्हे, मां पूॼा छा खे? मुसलमान निमाज़ पढ़नि पिया। मां चयो मुसलमाननि जो रब केॾो भलो आहे जेको जाथे काथे आहे। मज़ो न आहे नाना ॾाढा अकेले रब जा पुजारी ॿई हथ नारे तकबीर, नारे तकबीर, शान सहाबा, शान अहले बैत, नारे तकबीर। मां ये बिल्कुल उन डॉक्टर जी ज़बानी तो ॿुधायां, बिल्कुल जेका हुन तॾहिं ते ॿुधाई। पोइ मां चई सोचो भई मां पढ़ियो लिखियो माण्हू, मां सोचो त असां बुतनि खे छो था पूॼूं? उन्हनि असांखे पैदा त कोन कयो आहे, पैदा त असांखे रब कयो। पोइ चई मां क़ुर जी हिकिड़ी आयत ते गौर कयो, सुभान अल्लाह जो त क़ुर पढ़ा। मज़ो न आहे ॾाढा क़ुर जा आशिक़ ॿई हथ सुमरे खल्क काॾां आई? चे मां हिकिड़ी आयत ते गौर कयो। उहा आयत कहिड़ी आहे? पहिरें सिपारे में उहा आयत इहा या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। ऐं मुंहिंजा बानो उनखे पूॼो जंहिं पैदा कयो आहे। नथा जो सुभान अल्लाह? न मज़ो न आहे ॾाढा? चई छॾो तव्हांखे न वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम। बस चई इन आयत ते मां गौर कयो, मुंहिंजे दिल में ईमान लही आयो। इन जे करे मां ॿाहूं थो ॿधां, अल्लाह खां हिदायत घुरंदा कयो। मुसले ते वेहो न, अल्लाह हिदायत ॾे, अल्लाह हिदायत ॾे। ही रोए पियो अल्लाह ट्रैक्टर ट्राली ॾे। हिते वॾी सुभान अल्लाह। पापा हिदायत मिलंदी त ट्रैक्टर ट्राली छा, पठाननि वारा डंपर मिलंदा। हिदायत मिले बेड़ा ही पार। साईं ताजमंद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जेको अंग्रेज़नि सां विड़ियो, पोइ जेको उनखे दुआ लाइ चवंदो न, साईं हथ खणी चवंदो हे दिन सिरातल मुस्तक़ीम। इमरान खान था अञा इहा कन आबद वई आहे कन नस्तईन ते बीठो, अॻिते न हलंदो। चवंदा अॻिते ॻाल्हि खुले थी।
पो माण्हुनि जो सही माण्हू गाॾियूं करे दुआ घुराइण नथा अचनि तव्हां रुगो चओ था इहदिन सिरातल मुस्तक़ीम साईं जो पुट जे सिधे रस्ते जी हिदायत मिली वे त बेड़ा ही मज़ो न आहे मैयत बुलंद करे सैयद के सलाम मैयत अल्लाह अज 5 जलसा है रात बि मां खरड़ा मां जलसो करे 2:30 बजे हितां टपियो हाँ मुझी नियत ही त यूसुफ बि सुम्हां 2:30 थिया पर 2 जलसा पोइ थे सफ़ा टाइम जी खुंजाश ने अञा मोरे पहुचणो आहे साईं अब्दुल कयूम जो टाइम थला पर यूसुफ बिरईअ जो कुछ टाइम कढो कुंडी हण पर सिराड़ी अच बिरोही त यारन जो यार मुझो पहुतो हाँ मां भी कोई ये वेलो थोरो ही आया कुछ त दाना आहिनि मां चरियो आहियां जो गर्मीअ में ईअं चुबो पाईंदो वठां मां में कुझु अथव दाना मेरापुर में हिकिड़ो फौजी आहे 11 साल औलाद न पई थिएसि 12 रबियुल अव्वल ते मूंखे घुराईंदो आहे दुआ घुराई पुट ॼाओ अथसि आए भी खास के लिए नालो नथो ॿुधायां या नंबर ॾियां ॻाल्हाईंदो मां ईअं को वेलो आहियां छा हाय हाय बाऊ मोहम्मद यूसुफ बिरोई साहब जी दावत थे फकीर सोमर साहब जी दावत थे गोड़ गुज़मन निगारी जे मुखलिस साथन जी दावत थे दई मुहर्रम जड़ी दरस करबला मजलूम करबला शहीद करबला अज को मुलो बियो मौजू खणी नथा जो सुभान अल्लाह कहीं जो जिक्र कर जय जयला मिठो मोहम्मद खुतबो अद में छड़ियो जोर से मौला अली जा मुरीद भैया तबला जो अद हेठा वो कचड़ो नगर नगर गली गली नगर नगर गली गली नगर नगर गली गली नबी साईं जुम्मे जो खुतबा पिया ॾियनि इमाम हसन हुसैन नंढड़ा साम्हूं अचनि पिया नबी साईं जी नज़र पई मिठे मोहम्मद खुतबो अद में छॾियो खुतबो छॾे इमाम हसन हुसैन खे खयो खणी मिंबर ते वेठा अञा ताईं मुला विच खुतबे में वेहंदा अथव सिराड़ीअ में बि वेहंदा आहिनि या न आहिनि वेहंदा ॻाल्हायो छो न वेहंदा आहिनि पोइ कॾहिं मुले खां पुछो त छो वेठो आहे एकड़ तो हर जो खायो इहो जुम्मे जे विच खुतबे में जेका वेहूं था न इहा हम इमाम हसन हुसैन जो यादगार नबी साईं वेठा पंहिंजे जोड़ीअ में विहारे इमाम हसन हुसैन खे ऐं खुतबो ॾिनो छा चऊं सदक़ल्लाह इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना मदीने वारो बुधो मां अध में खुतबो छड़ियो बच्चा खयम मेंबर ते वेठम मथा समझो थे मामूली बच्चा ना इन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्ना हे हसन हुसैन जन्नती नौजवानन जा सरदार नथा जो सुभान अल्लाह मौला अली जा मुरीद भइयो तबला असां का नफरत न करो भलिया हेदे भी है कर अली अली अदल सां दे तुम भी हलिया हेदे भी है तर अली अली असां है कर जा हुबदार आहियूं कंदा आले नबी असां प्यारो आया जो आल बैतन सां प्यार न आ तंहिंजे कलमे ते इतबार न आ तिन तड़ियलनि खां असीं धार आहियूं
असा हैदर जा साईं सनाउल्लाह मक्सी साहब भी अचियो अन करीब गुलाम यासीन चन्नो भी इंदो संदरा बदी वियो 6 बजे ते